नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सिंध हुकूमत जे अहकामात खे खिपरो जी इंतज़ामिया ऐं शहरनि हवा में उॾाए छॾिया आहिनि। खिपरो में जुज़वी तौर ते लॉकडाउन ते अमल न थी सघियो आहे। खिपरो जे दुकानदार सुबुह खां पंहिंजी दुकान जे ॿाहिरि थल्हनि ते वेही रहिया आहिनि। अधु शटर मथे करे पंहिंजो कारोबार करण में मसरूफ़ आहे। इंतज़ामिया को बि तहरीक न वरितो, जॾहिं त सिंध हुकूमत पारां 9 मई खां 15 मई ताईं लॉकडाउन जो ऐलान कंदे शहर खे बंदि करण जो हुकुम ॾिनो, जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी कयो। इंतज़ामिया खे ऐं ज़िले इंतज़ामिया खे हिदायत कई हुई त लॉकडाउन ते सख़्ती सां अमल करायो वञे, पर इंतज़ामिया शहरनि जे अॻियां बेवस बणियल आहे। यादि रहे त कोरोना जी टीं लहर ख़तरनाक आहे। अगरि अहिड़ो अमल रहियो त कोरोना वायरस फैलिजण जो ख़दशो वधी सघे थो। इंतज़ामिया खे घुर्जे त शहर में लॉकडाउन ते सख़्ती सां अमल करायो वञे, जॾहिं त खिपरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में 8 कोरोना जा केस ज़ाहिर थियल आहिनि। मुतासिर मरीज़नि खे संदसि घर में आइसोलेट कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।